मुस्तफ़ा में भी हादिसे जी गुंजाइश ना है। इन गाल के वरी दोहराया चंगी तरह समझो। जी अल्लाह जे कुदरत में हादिसे जी गुंजाइश ना है तो इए जुबान मुस्तफ़ा में भी हादिसे जी गुंजाइश ना है। छो ना है तो कुदरत तो खुदा जी आ, मामलो तो खुदा जो आ, हुक्म तो अल्लाह जो आ, लेकिन ओ खुदा जा बाना जमीन ते रही करे मुझे महबूब मुस्तफ़ा जे शान में सोचण वारा ए पंहिंजे अकुल खे हलाइण वारा कुछ भी अकुल हलाइण जी तोखे जरूरत कोने का। इन हिकड़ो जुमलो तुझे ला काफी आ, जे मुझो मुस्तफ़ा न हुजे हां तो खुदा जा राज तोखे केर बुधाए हा। नारे रिसाला अज़मत मुस्तफ़ा। जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा थोड़ो भला वधण दे, जेकॾहिं मुझो मुस्तफ़ा न हुजे हां तो अबू बकर सिद्दीक़ के जन्नत जी बिशारत केर दे? जवाब दे। अज उन जो नालो वठण वारो केर हुजे? जवाब दे न मूंखे। उमर फारूक के जन्नत जी बिशारत केर दे? जन्नत तो खुदा जी आ, कबूल तो खुदा कयो, पर उन्हनि खे ॿुधाए केर हां? अज तू असां जेको अज़मत साहबा जा नारा था हणूं कीअं हणूं हां? अज तोखे केर ॿुधाए हां त आले रसूल सां प्यार कंदे त मुझे मुस्तफ़ा करीम सां गॾु जन्नत में हुजे? केर ॿुधाए हां? ॿुधा जन्नत कंहिंजी आ? चओ खुदा जी। जन्नत जो ख़ालिक़ केर आ? चओ अल्लाह ख़ालिक़ आ। पोइ मुंहिंजा दोस्त जी अल्लाह जे कुदरत में हादिसो ना है, इए जुबान मुस्तफ़ा में बे हादिसे जी गुंजाइश कोन्हे का। छो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहयु यूहा। खुदा फरमाइंदो आ, जुबान मुस्तफ़ा हिली ॿुधाईंदी आहे। कलाम खुदा जो होंदो आ, जुबान मुस्तफ़ा जी होंदी आ। कलाम खुदा जो होंदो आ, जुबान मुस्तफ़ा जी होंदी आ। फैसलो खुदा जो होंदो आ, अमली सूरत मुझे मुस्तफ़ा जी होंदी आ। मुझे मुस्तफ़ा का सवा कायनात के केर ॿुधाए हां त मुझे रब हीअं चयो आ। हिकिड़े मिंट ला तोखे अञा यू टर्न ॾेई फेरायां। अल्लाह कुरान में चई छॾियो त अक़ीमुस्सलात, निमाज़ काइम कयो। ॾेखे रब चयो आ त टे पहिरीअ में 4 फर्ज़ पढ़ो, ॿे पहिरीअ में 4 फर्ज़ पढ़ो, मगरिब में 3 फर्ज़ पढ़ो, फज्र में 2 फर्ज पढ़ो, इशा में 4 फर्ज पढ़ो। टीह पारा कुरान जा खोले ॾिस किथे लिखियल आ। जॾहिं लिखियल कोन्हे त मां तोखां सवाल करे सघां थो त कुरान त पियो आ, हुकुम त खुदा ॾिनो निमाज़ काइम कयो, लेकिन काइम कंदे कीअं त तुंहिंजो अकुल, तुंहिंजो दिल, तुंहिंजो दिमाग़ फौरन खुदा खां हटी करे ज़ाते मुस्तफ़ा ॾे वेंदो त हुकुम त खुदा जो आहे। हाणे कयूं कीअं? न की हेॾे निहारी, छो त खुदा ॾिसण वारी शइ त कोन्हे का, खुदा महसूस करण वारी शइ त कोन्हे, खुदा चखण वारी शइ त कान्हे, तो काॾे बि न ॾिसंदे। हाणे हुकुम त खुदा जो थियो आहे, अमल करणो आहे। अमल करण जे लाइ काॾे ॾिसंदे चओ सिधो सऊं दरे मुस्तफ़ा ॾे निहारींदुसि त मुंहिंजो मुस्तफ़ा कीअं थो करे। मगरिब जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे, इशा जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे, फज्र जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे। यानी जेको मुंहिंजो मुस्तफ़ा करे थो, अमली सूरत मुस्तफ़ा जी, हक़ीक़त में हुकुम खुदा जो। गाल समझ में अचे वई त ज़ाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेका है अल्लाह जे हुक्मन जी अमली तस्वीर चाहे अल्लाह जे हुक्मन जी, खुदा जे कानून जी। छो त नबी ऐं आम इंसान में बेशक नबी आहे त इंसान इन में त शक न है, लेकिन नबी ऐं आम इंसान में हिकिड़ो फर्क आहे। खुदा तोखे समझ ॾे समझी वञी, जेको नबी हूंदो आहे उहो खुदा सां कलाम कंदो आहे। ख़लास जेको नबी हूंदो आहे उहो जेको नबी हूंदो आहे उहो खुदा सां कलाम कंदो आहे। हाणे मर्ज़ी उन खुदा जी आहे, जबल तूर ते घुराए कलाम करे तॾहिं बि उन जी मर्ज़ी, पर्दे जे पोयां कलाम करे तॾहिं बि उन जी मर्ज़ी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं अर्शन खां मथे घुराए वन बाय वन मुलाक़ात करे तॾहिं बि गाल समझ में अचे वई। इहा कंहिंजी मर्ज़ी आहे? मर्ज़ी मुझे अल्लाह जी, ॾियण वारो मुझो अल्लाह। तू पंहिंजे हाव खे मुफ्त में न साड़ मुस्लमान ॾाहो। हाणे ए ॿ शयूं ॻाल्हियूं समझी में अचे वयूं। छो त मां सॼो जेको ॻाल्हाईंदुसि न ॿिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदुमि। ॾियण वारो केरु आहे? जंहिंजे कुदरत में को बि हादिसो कोन थींदो आहे। जेको कुझु अल्लाह ॾींदो आहे, जेको कुझु खुदा फरमाईंदो आहे, भला जेको कुझु खुदा चाहींदो आहे उनखे अमली जामो ज़मीन जे तख़्ते ते पहिराइण वारो केरु आहे? जो सुहिणो नबी।
गाला गाला जो केरा सुहणो नबी हाणे सुहणो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे याने हाणे मां हाणे तो पंहिंजे असुल रूट ते चढ़ा ऐं तुंहिंजे ज़हन खे पाण ॾे हाज़िर कयां छो त पहिरीं तोखे तो बेस मज़बूत कयुमि त तोखे ख़बर पवे त नबी आहे छा, नबी जी ताक़त छा आहे, नबी जो कलाम छा आहे, नबी जो कमाल छा आहे, तोखे समझ में अचे वियो। हाणे मां क़ुरान करीम जी हिकु आयत करीमा थो कयां, ॾियारींदो हल। अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमायो, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अल्लाह ताला खरीदारी कंदो आहे, केर कंदो आहे खरीदारी? ॻाल्हा अल्लाह ताला खरीदारी कंदो आहे, कंहिंखां कंदो आहे? चो इंसाननि खां। कंहिंखां कंदो आहे खरीदारी? अल्लाह कंदो आहे, इंसाननि खां कंदो आहे। ॿुधायो खरीदारी अल्लाह करे रहियो आहे, ॿुधाए ज़ुबाने मुस्तफ़ा रही आहे। जेकॾहिं तुंहिंजे ख़्याल अचे त इहो त मूंखे क़ुरान ॿुधायो आहे त वरी सजण साईं जो ग़ुलाम सवाल कंदो त जंहिंजो नालो क़ुरान आहे उहो त कुझु ॿियो न आहे, उहो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आहे। जो नालो कुरान वो मुझे मुस्तफ़ा जी जुबान जुबाने मुस्तफ़ा बुधायो त मुझो रब तो फरमाए महबूबा मां खरीदार बनजण चाहियां तो, मां खरीदारी करण चाहियां तो। मौला किथों खरीदारी कंदे? अल्लाह चे तो पांजे मखलूक मां करण तो चाहियां। हिंदू भी अल्लाह जा, मुशरिक भी अल्लाह जा, मजूसी भी अल्लाह जा, मुर्तद भी अल्लाह जा, मुनाफिक भी अल्लाह जा, मुसलमान भी अल्लाह जा, मोमिन भी अल्लाह जा। सभिनी खे कंहिं पैदा कयो? चो हिक अल्लाह। सभिनी खे रोज़ी केर थो ॾे? चो हिकु अल्लाह। सभिनी खे इज़त केर थो ॾे? चो हिकु अल्लाह। औलाद माल दौलत केर थो ॾे? चो हिकु अल्लाह। सभु कुझु ॾियण वारो आहे, सभिनी खे ॾियण वारो आहे। पर मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आहे जॾहिं मां अल्लाह जी ज़ात जॾहिं सौदे करण ते ईंदो आहियां त मखलूक त मुंहिंजी आहे, पैदा त मूं कयो आहे, सभिनी खे ॾियां त मां थो, पर सौदो सभिनी सां न कंदो आहियां। सौदो उन्हनि सां कंदो आहियां, सौदो उन्हनि सां कंदो आहियां जिन खे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे दामन में क़बूल करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। तवज्जह कजा, सौदो केर थो करे? चो अल्लाह। ॻाल्हि केर थो करे? खरीदारी केर थो करे? तुंहिंजे हालाणी शहर जे अंदरि बि वापारी त खोड़ हूंदा, हिकिड़ा मिड़ई वापारी फुटी पाणीअ वारी बि ॾे, मिटीअ वारी बि ॾे, वारीअ वारी बि ॾे, मिड़ई पैसा ठाहिणा आहिनि। पर जेको भलो वापारी हूंदो चवंदो न न A1 जी फुटी खपे, पैसा बि A1 जा खण। ईअं हूंदो आहे या न? पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो दरमियान में कंहिंखे छॾींदो आहे। चो जेको एतमाद वारो माण्हू हूंदो आहे उनखे चवंदो आहे त जांच करे आहे, जेका A1 हुजे उहा वठी आहे। राज़ी थियण तुंहिंजो कमु आहे, पैसा ॾियण। ॻाल्हि ॻाल्हि पैसा ॾियण। मुस्लमान गौर कर, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो मां अल्लाह खरीदारी करे रहियो आहियां, लेकिन खरीदारी कंहिंखों करे रहियो आहियां? अल्लाह फरमायो मिनल मुमिनीन। यहूदनि सां खरीदारी मुंहिंजी न आहे, मुर्तदनि सां खरीदारी मुंहिंजी न आहे, मजूसनि सां खरीदारी मुंहिंजी न आहे, सिर्फ़ नाले वारनि मुस्लमाननि सां खरीदारी मुंहिंजी न आहे, निमाज़ रुॻी पढ़ण वारनि सां खरीदारी मुंहिंजी न आहे। बेनियाज़ रब न रोज़े जी शर्त लॻाई, न निमाज़ जी शर्त लॻाई, अल्लाह जे ज़ात शर्त लगाई त छा जी लगाई? चो ईमान जी लगाई। छा जी शर्त लगाई? ॻाल्हि ईमान जी लगाई। ईमान छा है? हिकिड़ो मिंट लाइ क़ुरान करीम ॾे हलूं। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ईमान वारनि जी निशानी बयान कंदे फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोमिन जी निशानी इहा आहे, मुझे मुस्तफ़ा जे ज़ात खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो रखंदो आहे। मोमिन जी निशानी छा आहे? जवाब ॾे। महबूब मुस्तफ़ा जे ज़ात खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो रखंदो आहे, उन जे तमाम अज़वाज मुतहरात खे पंहिंजी अमड़ सॾींदो आहे। या कंहिंजी निशानी आहे? ॻाल्हि कंहिंजी निशानी आहे? पोइ चए थो रब चए थो सौदो बि इन सां कंदुसि।
सौदो भी इन्हें सां कंदुसि कंहिंसां जेको मुंहिंजे मुस्तफ़ा खे जान खां वधीक प्यारो समझे उन सां सौदो न कंदुसि जेको चवे त महबूब मूं जहिड़ो आहे मूं वांगुरु खाए थो मूं वांगुरु पीए थो मूं वांगुरु ॾिसे थो मूं वांगुरु हले थो न न रब चवे थो सौदो अदब वारे सां आहे ओ मुस्लमान सोच इन काइनात जे अंदर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अलीउल मुर्तज़ा शेर खुदा के फरमायो या अली अंत अकी फी दुनिया वल आखिरा अता अली तू मुझो भा आही दुनिया में भी आखिरत में भी मुझे मुस्तफ़ा करीम अली सुने के भा सजो लेकिन पूरी कायनात जा किताब खोल दुनिया जी तारीख़ खोल कदे भी मुझे अली ये सदको न कयो त अदा मोहम्मद जदे भी सदके चे या रसूल अल्लाह फिदा का अब्बी व उम्मी ओ मुझा महबूब मुस्तफ़ा अली जो अब्बो भी तो ता कुर्बान त अली जी अम्मा भी तो ता कुर्बान हुजे मुझे महबूब चवे अदा अली चवे या रसूल अल्लाह मुझो अब्बो अम्मा तो ता कुर्बान हुजे इहो ही सबबा गौर सा जुमलो बुध जा इहो ही सबबा जो जिथे अली आ उते वली आ जिथे अली आ उते वरी वरी जो जिथे अली आ उते वली आ जिथे वली आ उते अली आ जिथे अली ना है उते वली ना है जिथे वली ना है उते अली ना सजी दुनिया के वनी गोल मां सजन साईं जो फकीर हां जुमला सरसरी ॻाल्हाईंदो थो वञा वनी इने के मुंहिंजा दोस्त अज़ीज खोल जा पंहिंजो पाण जिते बि अली अली ना है उते वली ना है वनी गोल ऐं जिथे वली ना है उते पक अली अली ना है वनी गोल त मां अर्ज पे कयो त अदब जो मकाम इहो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह खरीदारी कई आहे कंहिंजी मोमिननि जी खरीदारी कई आहे मोमिननि खे ख़रीद करे मां अल्लाह छा ख़रीद कयो आहे अनफुसहुम व अमवालहुम उन्हनि जूं पहिरीं जानियूं ख़रीद कयूं अथमि उन्हनि जा माल ख़रीद कया अथमि जानियूं बि ख़रीद कयईं माल बि ख़रीद कयईं मौला मुआवज़ो छा ॾिनई चए थो बि अन लहुमुल जन्नत जन्नत जे एवज़ जन्नत उन्हनि खे ॾेई छॾी अथमि हिकिड़े मिंट जे लाइ गौर कजां अल्लाह चयो जंहिंजी जान ख़रीद कयमि जंहिंजो माल ख़रीद कयमि उनखे मां अल्लाह जन्नत ॾेई छॾी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ख़ुदा चयो मूं जन्नत ॾेई छॾी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ख़ुदा तरुगी ईअं चयो मूं जन्नत ॾेई छॾी कंहिंजी मोमिन खे जंहिंजी जान ऐं माल ख़रीद कयमि मुंहिंजे मदीने जे मीर ऐलान कयो अबू बकर तूं जन्नती उमर तूं जन्नती उस्मान तूं जन्नती अली तू जन्नती तलहा जुबैर तू जन्नती 10 सहाबा के मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशारत ॾिनी लेकिन अहम जुमलो पियो चवां 10 सहाबिन खे त जन्नत मिली दिमाग़ भी कम कयो उहे 10 सहाबी हन जन जानियूं भी कुर्बान कयूं माल भी कुर्बान कया बच्चा भी कुर्बान कया दौलतूं भी कुर्बान कयूं नमाज़ूं भी पढ़ियूं रोज़ा भी रखिया हज भी कया कुर्बानियूं भी ॾिनियूं जंग जे मैदान में भी हलिया दुख भी ॾिठूं सुख भी ॾिठो मुझे मुस्तफ़ा जन्नत ॾिनी जन्नत जो ऐलान कयो छो ऐलान कयो तू चओ त रज़ा ख़ुदा जी हुई तॾहिं ऐलान थियो चओ 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 कंहिंजी रज़ा हुई ख़ुदा जी रज़ा हुई तॾहिं ऐलान थियो इन जुमले ते पक्को भी करे हाणे सजण साईं जे फ़कीर खे जवाब ॾे जन खे अशर मुबशर चयो थो वञे उन्हनि खे जन्नत जूं टिकेटूं मिलियूं हक़ उन्हनि जो हक़ जानियूं बचा कुर्बान कयूं लेकिन हिकिड़े मिंट ॾे त निहार मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन जे मथां अञा निमाज़ भी फर्ज़ न थी आहे अञा रोज़ो भी फर्ज़ न थियो आहे अञा हज भी फर्ज़ न थियो आहे इस्लाम जे रुकननि मां अञा कोई रुकन फर्ज भी कोन थियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा चवे थो सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन नारे तकबीर नारे रिसाला हतमत नारे रिसालत की अजमत हुसैन जुमलो वॾो चयो तुम सोच जा माहौल बहराड़ी जो बल्कि मां तोखे सोचाइण थो चाहियां छो त दोस्त रसियो हर साल हिते सालनि खां जलसो थो पिए थिए अमीर उमर खे जन्नत जी बिशारत मिली हुन जान कुर्बान कई बच्चा कुर्बान कया हक़ उस्मान गनी खे जन्नत जी बिशारत मिली जान कुर्बान कई बच्चा कुर्बान कया हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मिली जान कुर्बान कई बच्चा कुर्बान कया शेर खुदा खे मिली उन भी मुंहिंजा दोस्त वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं शेर खुदा लेकिन इमाम हसन ऐं हुसैन अञा त मासूम नंढड़ा आहिनि अञा त निमाज़ भी फर्ज़ कान थी आहे
अञा त रोज़ो भी फर्ज़ कोन थियो आहे, अञा त हज भी फर्ज़ कोन थियो आहे। उन्हनि खे रुगी जन्नत न मिली आहे। जन जानियूं कुर्बान कयूं, माल कुर्बान कया, नमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखिया, उन्हनि खे फ़क़ति जन्नत मिली आहे। जंहिं कुझु बि न कयो उन्हनि खे जन्नत जी सरदारी मिली आहे। दिमाग़ घुमी वियो। जे दिमाग़ में ॻाल्हाई त हे त नाइंसाफ़ी आहे त ईमान वियो। ऐं जे दिमाग़ चयो त आहे त इंसाफ़, पर कीअं? त पोइ दिमाग़ खे मजबूर करे चओ त जेको मालिक हूंदो आहे उन जी मर्ज़ी आहे, जेके बणेसि जेतिरो ॾेई छॾे। जेको मालिक हूंदो आहे उन जी मर्ज़ी आहे। अञा वधाए जुमिलो चवां, जेको मालिक हूंदो आहे दोस्त खे तोहफ़ो ॾींदो आहे। दोस्त खे ॻाल्हि दोस्त खे हिन इलाइक़े जो जेकॾहिं 1000 एकड़ जो ज़मीनदार आहे, दिलि चवेसि थी दोस्त खे, चवे थो ही 88 बनीअ जो ॾिनो में पुराणो दोस्त हुई, हे 88 ॾिनो में पुराणो दोस्त हुई, पर 100 एकड़ त दोस्तनि खे विरहाए ॾेई छॾियईं, पर 900 एकड़नि जो मालिक केरु आहे? चओ जेको उन जो वारिस आहे, उहो ई त 900 एकड़ जो वॾो हुजे या नंढो हुजे। ॻाल्हि वॾो हुजे या पाकिस्तान जो कानून भी हुआ, दीन जो कानून भी हुआ, इस्लाम जो कानून भी हुआ त जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे उन जो वारिस उहो हूंदो आहे जेको उन जो खून हूंदो आहे। त हसन ऐं हुसैन केर आहिनि? जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे कुल्हनि जा सवार आहिनि। हिकिड़ो त इहो दलील ॾिनो मई त जन्नत मुस्तफ़ा जी आहे, बनाई खुदाई आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾेई छॾे। लेकिन हिते अञा हिकिड़ो सुवाल ॿियो बि थिए थो, थोरो जेकर इश्क में मथे हलंदे त अकुल तो जो कम कंदो त इहा नई ॻाल्हि कान्हे का, खुदा अॻ में बि करे चुको आहे। जन 6 करोड़ साल इबादत कई मुंहिंजे बेनियाज़ रब, जॾहिं आदम खे पैदा कयो अञा आदम सजदो ई कोन कयो हो, रब सभिनी खे चयो त हिन खे सजदो कयो। जंहिं पाण अञा सजदो ई कोन कयो, सजदे कंदड़नि खे हुकुम थियो त हिन खे सजदो कयो। राज़ कहिड़ो आहे? चओ राज़ पाण पियो ॼाणे। इन राज़ खे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा हसन हुसैन जाॾो खोले ॾेखारियो। ओ अकुल वारो सोचजो, अल्लाह जे ज़ात उन खे सजदो करायो। फरिश्तनि खां जेके सजदा रेज़ हुया, सजदो उन खे कयो जंहिं अञा सजदो ई कोन कयो हो। मां मुस्तफ़ा जे फ़ैसिले ॾे निहारियो, जन जानियूं माल कुर्बान कया, रब क़ुरान में चयो जन्नती, मां उन्हनि खे जन्नत जी टिकट ॾेई छॾी आहे, मगर वारिसी उन्हनि खे ॾिनी आहे जन जे मथां अञा दीन जा मामलात फर्ज़ ई कोन्हनि खे अॻे ई वारिसी उन्हनि जे हवाले थी वई आहे। केॾो न क़ीमती आहे हुसैन। ॻाल्हि केॾो न केॾो न क़ीमती आहे मुंहिंजो सुहिणो हुसैन। जेकॾहिं अञा अॻिते वधां त मूंखे अञा बि अॻिते वधण ॾे, पर हिकु दफ़ो थोरो अञा वरी पोइ थो मोटां। तूं दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये राज समझ में आसान भी आहिनि, ॾुखिया भी आहिनि। इश्क जी मंज़िल जेका आहे सवली भी ॾाढी आहे, पर ॾुखी भी ॾाढी आहे, वेझी भी ॾाढी आहे, पर परे भी ॾाढी आहे। जे समझ में नथो अचई न त तुंहिंजो ॾोह नाहे, तूं पक समझ त कंहिं अलाह वारे जे आॾो गोॾा भञी अञा कोन वेठो। खुदा जी जाती जाने सच तो चवां, छो त अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है, इश्क और मोहब्बत की में हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। मुझा दोस्त अजीज, जेकॾहिं समझ में ॻाल्हि नथी अचे त पंहिंजे पाण ते घणो ज़ोर ॾेई प्रेशराइज पाण खे न कर, मथां ब्लड प्रेशर हाई थी वञे, चुप चुपात में वञी कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे आॾो गोॾड़ा भञी वञी 8 ॾींहं पंहिंजे पाण जे मए खे मारे करे। छो त जॾहिं ककड़ो ज़मीन में पोखींदो हुई, जॾहिं ककड़ो ज़मीन में पोखींदो हुई, गौच तॾहिं निकिरंदो आहे जॾहिं ककड़े जी मथियूं सॼी खल सड़ंदी आहे, पोइ गौच निकिरंदो आहे। जवाब ॾे हा या न? जंहिं ककड़े जो मथां मुंहिंजा दोस्त बॉडी यानी उन जी खल सलामत हूंदी आहे, उन मां कॾहिं बि गौच
गाला गाला बहराड़ी वेठो हुन मां गौच निकरंदो आ कॾहिं न निकरंदो उहो ककड़ो ई पियो हूंदो चइबो त हिन में अंदर कुझु आहे ई कोन कयो मथो रुबी खल ते ॿधल आहे हा जो गौच निकरंदो ज़रूर आहे लेकिन उन मां निकरंदो आहे जंहिंजी पहिरीं खल सड़ंदी आहे जेकॾहिं तियूं चूं त हलवा बि खावां बि जाम हुजां बि हीअं ऐं आशिक बि हुजां ईअं कोन थींदो मुंहिंजा यार ईअं कोन थींदो पहिरीं हिन खल खे साड़णो पवंदो खल ककड़े जी मथी सड़ंदी आहे तोखे पंहिंजी अना ख़त्म करणी पवंदी तोखे नफ़्स जी ग़ुलामी ख़त्म करणी पवंदी कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे साम्हूं गोॾा भञी वेह फ़ैसिलो करे ॾिस सौदो करे ॾिस हिकिड़े महीने जे लाइ भला चिलो बि त कटींदो ई न 40 ॾींहं जो तूं 40 जे बजाए 30 ॾींहं कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे निगाह जे हेठो वेह पोइ तोखे ख़बर पवंदी त क़ुर अॻे बि पढ़ंदो हुउसि क़ुर हाणे बि पढ़ां थो क़ुर अॻे बि ॿुधंदो हुउसि हाणे बि ॿुधां थो ख़बर पवंदी त हा क़ुर साॻियो आहे मगर नज़र जो कमाल अलॻि अलॻि अजीज दोस्तों गाल समझ में आई या ना आई कुरान करीम जी आयत तिलावत कम थोड़ो उनके खोलिया मां सरसरी तो मथा गालियां छो त साईं मौलाना मुनवर साहब जे मथो तकीर करण का आसान गाल काने का पर हुकुम दोस्त हन असांजा उन्हनि चयो बस को मिड़ई तहां जादू बगालियो कयूं था अल्लाह फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता अल्लाह जे ज़ात फरमायो जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया वया कत्ल कया वया जेके नालो रब को न वरतो त अबू बकर या उमर हसन या हुसैन तलहा या जो भी रब नालो को न वरतो अल्लाह कंबाइन जुमलो इस्तेमाल कयो हिकमत वारो आ त जेके भी मां अल्लाह जे राह में कत्ल कया वञन था शहीद कया वञन था उन्हनि खे छा न चओ मोल न चओ तन पर वला तहसबन्नल्लज़ीन चवणो त परहेजी गाला पर दिमाग में ख्याल भी न आणजो त ही मोल दिमाग में सोच के अचण भी न दिजो त ही मोल हन खबरदार थिजो अर्ज कयो सी मुझा मौला अखिन सा दिसो वेठा हूं गलो कपियो पयो आ सिर मुबारक नेज़े ते आ धड़ मुबारक ते अमरो बिन सद पलीत कुत्ते घोड़ा डोड़ाए छड्या हन ओ मुझा करीम रब अखिन सा दे अमीर हमजा जानी जे जिस्म जा टुकड़ा अलग लगा पया हन ओ मुझा मौला अखिन सा दिठो थो त तुझे महबूब जे गुलामन आशिकन जो जदे तुझे राह में कुर्बानियों दिनियूं थन ब्लड जो सिस्टम बंद थी चुको आ गाल्हाइण बोल्हाइण बंद थी चुको आ जिस सिस्टम जो मुतहरक खत्म थी चुको आ मौला पो भी चवी थो त मोल न चो त भला चा चो मौला झली थो त सोचो भी न सोचण छड़े था ॾियूं भला आखिर सा छा सोचो अल्लाह फरमायो हिकिड़ो ई जुमलो सोचो त अहिया जेके मुझे ला कुर्बान थिया मां खुदा उन्हनि खे कॾहिं भी मरण कोन ॾींदो जेके मुझे ला कुर्बान थिया उन्हनि खे मां खुदा मरण कोन ॾींदो हां उन्हनि खे मां अल्लाह अबदी ज़िंदगी अता फरमाए छॾींदो हां कहिड़ी ज़िंदगी आहे हिकिड़े मिंट जे लाइ थोरो पंहिंजो वुज़ू भी मज़बूत कजां दिल जा नट भी थोड़ा टाइट कजां मता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वली तोखे एंजियोग्राफी कराइणी पइजी वञे हिकिड़े मिंट जे लाइ सोच अल्लाह फरमायो ज़िंदगी त ॾींदो हां हयाती त ॾींदो हां अबदी ज़िंदगी त ॾींदो हां कहिड़ी ॾींदो हां इंद रब्बिहिम अल्लाह इए कुरान में कोन चयो जिंदगी त ॾींदो हां पर हे खाईंदा पींदा कब्र में हन रब इए कोन चयो रब इए कोन चयो त जिंदगी त ॾिनी थमान पर खाईंदा पींदा ज़मीन ते हन इए रब कोन चयो अल्लाह इए भी कोन चयो त पंहिंजे घर में खाईंदा पींदा हन अल्लाह इए भी कोन चयो त आसमान ते खाईंदा पींदा हन चाचा ओबासी न दे अल्लाह इए भी कोन चयो त अर्श खां मथे खाईंदा पींदा हन बेनियाज़ रब फरमायो जन खे अबदी जिंदगी ॾेई छॾी थम जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान थिया उहे खाईंदा आहिनि किथे खाईंदा आहिनि इंद रब्बिहिम पंहिंजे रब वटि खाईंदा आहिनि काथे खाईंदा आहिनि जवाब ॾे कुरान जे आयत जो तर्जुमो जवाब न ॾींदे त ख़ुदा पुछंदी काथे खाईंदा आहिनि इंद रब्बिहिम पंहिंजे रब सुनी 1.5 लाख रुपया खर्च कंदासीं पर जे थोड़ो इहो नाटक साटक न थिए त कमु कोन थींदो तेल कोन्हे
हेॾो वॾो प्रोग्राम आहे पेट्रोल कोन्हे। लाइट अचे वई थोड़ो घणो तो शैतानगिरी हलंदी न, शैतान ते शैतान आहे, उनखे तो कुछ पावर आहे न। हेॾे तवज्जो कयो, अर्ज़ पे कयो मुंहिंजा दो मां बि घुमाए थो वठां, अधु कलाक थियो बाक़ी अधु कलाक घुमाए थो वठां, तव्हांखे घणी तकलीफ़ न ॾींदासीं। स्पीड मां निकिरे हाय रखी आहे त भले मूंखे बि पघार निकिरे, तव्हांखे अहसास थिए त पखो हले थो पर पोइ बि पघार आहे, माना हेॾे बि कुझु जोश ज़रूर आहे। अज़ीज़ाने मन अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो, उहे शख्स जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया विया आहिनि, उहे हमेशह जे लाइ ज़िंदगी उन्हनि खे मां अल्लाह ॾेई छॾी आहे। उहे ज़िंदहनि केर ज़िंदहनि चयो जेके अल्लाह जे राह में कुर्बान कया विया, उन्हनि खे छा चइबो आहे? चओ उन्हनि खे शहीद चइबो आहे। जॾहिं शहीद ज़िंदा ॿुधाए सिद्दीक़ जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं सिद्दीक़ ज़िंदा त नबी जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं नबी ज़िंदा त इमामुल अंबिया ला तुंहिंजो छा ख़्याल आहे? मुखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सजण साईं जे फ़कीर खे वधण दे। अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून, अल्लाह फरमायो खाइन था रिज़्क़ रोज़ी पंहिंजे रब वटि। अल्लाह ईअं कोन चयो त ज़मीन ते, अल्लाह ईअं कोन चयो आसमान ते, अल्लाह ईअं कोन चयो क़बर में, अल्लाह ईअं ते, अल्लाह पंहिंजे रब वटि चयो, कंहिं वटि? पंहिंजे रब वटि।